नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त गंबड़ जे रवासी मुनीर अहमद शेख जो सीपको इंतज़ामिया खिलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त दे गाबर में मुंहिंजी ज़री ज़मीन है, जंहिंमें सीपको इंतज़ामिया मूंखे ॿुधाइण खां सवाइ बिजली जो पोल हणी छॾियो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी इन रिपोर्ट में। दे गाबर में मौजूद आहियूं जिथे गंबट जे हिकिड़े ज़मींदार चार्ज कयो आहे। अचो सां ॻाल्हि पियो छा चवणु आहे? शेख आहे, मां पाण गंबट जो आहियां। हीअ मुंहिंजी ज़मीन आहे दे गाबर में, जेका मकादे में आहे तारक महमूद आराईअ खे, जंहिं माना मूंखे ॿुधायो ई न आहे को ही रातो ई रात वाह में ही 5-6 पोल लॻा आहिनि। इहो ट्रांसफार्मर लॻल आहे मुंहिंजे ज़मीन में। ही ट्रांसफार्मर जंहिंजे नाले ते मंज़ूर थियो आहे हुनजो नालो ग़ुलाम सरवर जट आहे, जंहिंजी हीअ ज़मीन मूंसां गॾु आहे सरवी बनोथर, जंहिंजो ही घरु आहे। उहो ट्रांसफार्मर बि हुन पंहिंजे ज़मीन में न हणायो आहे, मंज़ूर उनजे नाले ते थियल आहे। पोल इहे विच मुंहिंजे ज़मीन जे सेंटर में लॻल आहिनि, जेके इहे रोड सां अचणु खपंदा हुया, पर हिननि इन करे मूंखे न ॿुधायो आहे त हीअ मथां असांखे न हणु ॾे। इन करे हिन सॼी ज़मीन जो मुंहिंजो सत्यानाश करे छॾियो आहे। मां इहो ई कंदुसि एक्सीडेंट साहब खे, CO साहब खे, वापडा चेयरमैन खे, त हिन जो फौरी तदारक वठे। सईद चनो आहे को लाइन सुप्रीडेंट, जंहिं पैसा वठी इहे सॼे मुंहिंजे ज़मीन जो सत्यानाश कयो आहे, जंहिंजे नाले ते मंज़ूर ट्रांसफार्मर इशू थियल आहे। मां चवां थो उहो पटे हुन पंहिंजे ज़मीन में हणायो वञे, जंहिंजे नाले ते इन ट्रांसफार्मर इशू थियल आहे। हे मूंसां हुनजो सर्वी बनो गॾु आहे, हीअ हुनजो घरु आहे। हिन 25 वारे ट्रांसफार्मर ते 2 मीटर इशू थियल आहिनि। तो मां इहो हिननि खे अख़्तियार कंदुसि त जेको आहे हिननि खे फौरी हिननि पोलनि खे पटे ऐं हुनजे ज़मीन में हया वञनि। जी नाज़रीन, तव्हां गंबट जे रवासी मुनीर अहमद शेख जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जो इहो ई चवणु आहे त हीअ मुंहिंजी ज़रई ज़मीन आहे, जेकी तारिक महमूद आराइन खे मौक़ा ॾियण लाइ जेको उनजो हारी आहे ग़ुलाम सरवर जट, जंहिं हीअ बिजली मंज़ूर कराई आहे, पर उनजे भरिसां ई उनजी ज़मीन आहे, पर उन बिजली जा जेके पोल आहिनि पंहिंजी ज़मीन में हणाइण बजाय मुंहिंजी ज़मीन में हणाए छॾिया आहिनि। हिन जो मुतालबो आहे त मूंखे ॿुधाइण पियो जेके बग़ैर इहे पोल लॻाया विया आहिनि। सेबको इंतज़ामिया जे आला अमलदारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त हीअ जेके पोल आहिनि जिते लाइन सईद अहमद चने रिश्वत वठी मुंहिंजी ज़मीन में लॻाया आहिनि। मुतालबो कंदो आहे त सईद अहमद चने ख़िलाफ़ बि कार्रवाई करे हीअ जेके पोल आहिनि मुंहिंजी ज़मीन खां ॿाहिरि लॻाया वञनि, जीअं मुंहिंजी ज़रई ज़मीन जेका नुक़सानु न थी सघे। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।